बन मरन अल्लाह बन मरन हिक सूर ॿियो दातार ही कुॾी विढ़े कटक सां हू अड़ियल जो आधार तोणे हुजन सबार तभी बाहूं ॾे ॿियनि खे या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहो ओ मुंहिंजा मौला अॼु फ़कीर अरबाब अली साईं महबूब जी लख सलवात पढ़ाई यारी शरीफ़ कई अथऊं फ़कीर साईं जो अॼोको ख़ैर दाता दस्तगीर जी यारी अॼोकी ग़ुलामी पंहिंजी बारगाह में ख़ैर उहुद जबल जेॾो लिखणु क़बूल फरमा फ़कीर साईं खे साईं जे सभिनी पुटनि खे नियाणियुनि खे सभिनी घर वारनि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला फ़कीर साईं जंहिंजे लाइ अॼु मूंखे दुआ जे लाइ चयो जा जंहिं अमा कुराड़ी जे जेके जानवरनि जे लाइ दुआ जे लाइ चयो मौला उन्हनि खे मिठे मोहम्मद जे सदके उन्हनि ते रहमतुनि जूं बरसातूं अता फरमा ओ मौला फ़कीर साईं जे रोज़गारनि में ग़ैबी ज़ाहिरी बरकतूं गंज अता फरमा साईं ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं जा वॾेरो अहमद अली ॾहोट साईं जा ग़ुलाम शबीर अब्बासी साईं जा अल्लाह यार साईं जा गुलज़ार अली फुलपोटरो साईं जा बच्चा ऐं घर क़यामत ताईं आबाद फरमा साबिर हुसैन पणियो खे सिहत ॾे साईं खे जेका इहा तकलीफ़ आहे इमाम सजाद जो वास्तो थियनि थो तकलीफ़ दूर करनि खे ज़हनी क़ल्बी सुकून अता फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा इरशाद अली सुमरो साईं खे नौकरी अता फरमा बाबा हाजी अल्लाह वधायो साईं जा बाबा अल्लाह ॾिनो भंड साईं जा बच्चा घर आबाद फरमा जुमिले जेके बि दुआ में वेठा आहियूं रब सां सभिनी जो अॼु बेड़ो तार जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा ईरान जे दुश्मन अमरीका ऐं इसराइल खे निस्तो नाबूद फरमा अमरीका ऐं इसराइल खे निस्तो नाबूद फरमा ओ मुंहिंजा करीम रब मिठे मोहम्मद ऐं उनजी आल जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी